टीएलपी पाबंदी मड़ियल तंज़ीम करार पाबंदी जो नोटिफिकेशन भी जारी। घर वज़ारत वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी बाद टीएलपी ते पाबंदी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत वटि पका सबूत आहिनि त टीएलपी जूं कड़ियूं दहशतगर्दनि सां मिलनि थियूं। दहशतगर्दी टोड़ एक्ट 1997 मूजिबि टीएलपी खे फ़हिरिस्त शेड्यूल जे तहत पाबंदी पियल जमायतुनि जी फ़हिरिस्त में शामिल कयो वियो आहे। नोटिफिकेशन टीएलपी जे अमीर ऐं समूरनि लाॻापियल इदारनि ॾांहुं उमाणियो वियो। कुझु ॾींहं अॻु पंजाब काबीना टीएलपी ते पाबंदी जी मंज़ूरी ॾींदे सभिनी वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं उमाणी हुई। गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ी काबीना टीएलपी ते पाबंदी जी मंज़ूरी ॾिनी हुई। पंजाब जी समारी वज़ीर उज़मा बुखारी चयो आहे त टीएलपी खे प्रोजेक्ट जे तौरु लॉन्च कयो वियो। हुकूमत कंहिं मज़हबी जमायत ख़िलाफ़ न आहे। टीएलपी ते पाबंदी हिकु माइंड सेट ख़िलाफ़ रियासत जो फ़ैसिलो आहे। टीएलपी सियासत न कई पर डफेड़ पकड़ियो। इतला आहिनि त टीएलपी जी लीडरशिप पंजाब में न आहे। कानून लागू कंदड़ इदारा ट्रेस करे रहिया आहिनि। जल्द गिरफ़्तारियुनि जी ख़बर मिलंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पीपी चेयरमैन इमरान भुट्टो सां मुलाक़ात दौरान वाइदनि ते अमल न करण जो एतिराफ़ कयो। नून लीग ऐं पीपल्स पार्टी विच में मजबूरी जो रिश्तो आहे। ॿिन्ही पार्टियुनि जा कारकुन हिक ॿिए खे बर्दाश्त करण लाइ तयारु न आहिनि। पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर जी पेशावर में केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। गवर्नर पंजाब सलीम सरदार हैदर चयो त 18 महीना नून लीग सां गॾु हुकूमत पीपल्स पार्टी लाइ डिॼारींदड़ ख़्वाबु हो। मजबूरी में गॾु विहणो पियो। पार्टी खे नुक़सानु थियो पर असां मुल्क जो नुक़सानु थियण न ॾिनो। नून लीग हुकूमत लिखत में मुआदे जे केतिरनि ई नुक़्तनि ते वाइदनि जी भञकड़ी कई। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत खे 1 महीने जी मोहलत ॾिनी आहे। उमेद आहे त मामला बहितर थी वेंदा। सिस्टम डिटेल थी वञे त ॿियो को ऑप्शन न आहे। पंजाब खे वॾे भाउ जो किरदारु अदा करणु घुरिजे। सुहेल आफरीदी पीटीआई बानी सां मुलाक़ात कंदो त को आसमान न किरी पवंदो। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो त असां पंहिंजे सूबे में अमुन चाहियूं था, बदमाशी सां हक़ वठण जे हक़ में न आहियूं। फोरम मौजूदु आहे। पंहिंजो केस विड़ो पीपी लाॻापियल फोरम ते केपी समेत समूरनि सूबनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत पीटीआई बानी जी भेण अलीमा ख़ान जो क़ौमी सुञाणप कार्ड, पासपोर्ट ब्लॉक ऐं बैंक अकाउंट्स मंजमद करण जो हुकुम ॾेई छॾियो। 24 नवंबर जे एहतजाज केस जी ॿुधणी जज अमजद अली शाह हलाई। 4 भेरा गिरफ़्तारी वारंट जारी थियण बावजूदि अलीमा ख़ान अदालत रो पेश न थी। अदालत क़ौमी सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो। जज अमजद अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो त अलीमा ख़ान हर जाइ ते मौजूदु आहे पर अदालत में पेश नथी थिए। अलीमा ख़ान जी हाज़ुरी हर सूरत में यकीनी बणाई वञे। ॿुधणी 27 अक्टूबर ताईं मुलतवी। उन खां अॻु अदालत अलीमा ख़ान जे पेश न थियण ते 4 भेरा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ। ज़मानती मचलका बि ज़ब्त करण जा हुकुम जारी कया हुआ। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ खे नेब ऑफिस हमले केस में बरी करे छॾियो। अदालत मरियम नवाज़ जे पेश थियण बाद केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अदालत प्रोसिक्यूशन तरफ़ां केस खे ख़ारिज करण जी इस्तदा मंज़ूर कंदे मरियम नवाज़ खे केस मां बरी करे छॾियो। पुलिस केस ख़ारिज करण जी रिपोर्ट अदालत में जमा कराई हुई। पुलिस रिपोर्ट में चयो हो त मरियम नवाज़ ते नेब ऑफिस ते हमले जा सबूत साबित न थिया। मरियम नवाज़ ऐं ॿियनि ख़िलाफ़ 2020 में चोंग थाणे ते केस दाख़िल कयो वियो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़तर जे सीड़पकारनि खे SIFC फ्रेमवर्क ते सहकार जा नवां दगा खोलण जी दावत ॾेई छॾी। वज़ीर आज़म सां क़तर जे वापार ऐं सनअत वारे वज़ीर शेख फैसल बिन सानी जी मुलाक़ात। वेझा राब्ता बहाल रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। तवानाई ज़रायत, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, सियाहत, ॿितरफ़े वापार ऐं सीड़पकारी वधाइण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रीजनल ट्रांसपोर्ट मिनिस्टर्स कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान हमेशह मौक़नि ऐं राब्तनि जो मर्कज़ रहियो आहे। बदिलजंदड़ जाग्राफियाई ऐं सियासी सूरताल मैशत जे वधंदड़ अहमियत क़दीम राहदारियुनि में नओं साह फूके छॾियो आहे। रीजनल ट्रांसपोर्ट मिनिस्टर्स कॉन्फ्रेंस ॿितरफ़े ऐं इलाइक़ाई राब्तनि खे हथी ॾियण लाइ अहम आहे। पाकिस्तान बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जे मर्कज़ तौरु कमु करे रहियो आहे। ग्वादर जे सामूंडी पट्टी ऐं कराची बंदरगाह मेरीटाइम सिल्क रोड जो हिसो आहिनि। लकी मरवत में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन में 8 दहशतगर्द मारिजी विया, 5 ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़रनि मूजिबि गुझे इतला ते लकी मरवत में कार्रवाई कई वई। 8 दहशतगर्द मारिजी विया, 5 ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े में वधीक दहशतगर्दनि जे मौजूदगी जे ख़दशनि खे नज़र में रखंदे सर्च ऑपरेशन जारी आहे। सिंध में रतो क्षण बंदि न थी सघी। औरत समेत 4 ॼणा क़त्ल। बख्शापुर भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो, 2 ज़ख़्मी। ॻोठ मेवो भुटो वटि हथियारबंदनि जी फायरिंग में हबीबुल्ला टावरी मारिजी वियो ऐं डॉक्टर अब्दुल गफ़ार डगर टैक्सी ड्राइवर इक़बाल अहमद 6 ॼण ज़ख़्मी थी पिया। ड्राइवर इक़बाल 6 ॼणनि जी हालत नाज़ुक। शेख भिरकियो में होटल ते वेठल नौजवान गोलियूं हणी क़त्ल। मोराई कॉलोनी में मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंद नौजवान
तामिर मुगिल खे गोलियूं हणी फरार थी विया। वाक़े जो न केस दाख़िल थियो, नई जवाबदार गिरफ़्तार थी सघिया। काछे में मुड़ुस ज़ाल खे क़त्ल करण बाद आपघात करण जी कोशिश कई। ॻोठ टोड़ में नौजवान अहमद मस्तोई घरवारी रिहाना खे गोलियूं हणी क़त्ल करण बाद पाण मथां फायर कयो। नौजवान अहमद मस्तोई गणती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतकिल। नारी जो लाश अस्पताल मुंतकिल। वारसनि जो मौक़िफ़ ॾियण खां इनकार। नाज़िम जोखियो जी बेवा शिरीन जोखियो ड्राइवर आसिफ जोखियो सां शादी करण जी तस्दीक़ करे छॾी। वसंती जोखियो ते वीडियोज़ लीक करण ऐं सोना ज़ेवर चोरी कराइण जा इल्ज़ाम। शिरीन जोखियो चयो त 8 महीना अॻु आसिफ जोखियो सां वसंती जोखियो जी राज़ बाद निकाह कयो। 8 महीननि खां हिक घर में गॾु रहंदा हुआसीं। कुझु महीना अॻु वसंती जोखियो कावड़ जी घर छॾे वई हुई, पर मुड़ुस आसिफ जोखियो परचाए वठी आयो ऐं फ़ैसिला बि थिया। आसिफ असां ॿिन्ही खे गॾु पाण सां रखियो। इल्ज़ाम कूड़ा आहिनि। वसंती जोखियो सोना ज़ेवर चोरी कया आहिनि। क़ानूनी कार्रवाई कंदसि। 3 ॾींहं अॻु नारी वसंती जोखियो ठट्टो जी अदालत पहुती हुई। आसिफ जोखियो शिरीन जोखियो सां शादी करण खां इनकार कयो हो। नारी वसंती जोखियो सबूत तौरु वीडियो बि पेश कया हुआ। फैमिली कोर्ट में कुल ऐं मासूम धी जे ख़र्च लाइ दरख़्वास्त बि दाख़िल कराई हुई। कराची में SIU पुलिस जी हिरासत में भावलपुर वासी नौजवान इरफान फोत वारसनि तरफ़ां तशद्दुद जा इल्ज़ाम। SSP अमजद शेख 3 SI समेत 7 एहलकारनि खे मुअतल करे छॾियो। मुअतल कयलनि में SI आबिद शाह, अब्दुल वाहिद, सरफराज़, कांस्टेबल हुमायो, फयाज़ वकार ऐं आसिफ अली शामिल। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस आयशा मंज़िल वारे इलाइक़े मां इरफान समेत 3 ॼणनि खे हिरासत में वरितो। नौजवान इरफान पुलिस जे तशद्दुद में फ़ौत थी वियो। पुलिस फ़ोन करे इरफान जे मौत जो इतलाउ ॾिनो। इरफान अरबा वारे ॾींहुं कराची घुमण आयो हो। सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ आबादगार सराप एहतिजाज बणियल। बाडरे में STP जे सॾ ते गाज़ी चौक खां हैदर चौक ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। आबादगारनि जी वॾे अंग में शिरकत। मुनासिब अघु न मिलण ऐं नाजाइज़ कटौती ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻवाणनि चयो त गरा ख़र्च करे फसल पोखियूं था, पर मुनासिब अघु नथा मिलनि। सारियुनि जे फीमण जो अघु 1600 खां 1700 रुपया मिली रहियो आहे। हिक हटी सबबि वापारी फीमण ते 5 किलो नाजाइज़ कटौती करे रहिया आहिनि। घटि में घटि सारियुनि जो अघु 4000 रुपया फीमण मुक़ररु कयो वञे। ऐं कमर में हाजी शाह इस्माइल प्राइमरी स्कूल जी छित जा चापड़ किरी पिया। शागिर्दाणी हुमेरा शेख, ज़ैब शेख समेत 3 ॿारड़ा ज़ख़्मी। हेड मास्टर मुर्तज़ा खोसो जो चवणु आहे त स्कूल जी इमारत ज़बून आहे। पढ़ाई दौरान छित जा चापड़ हेठि किरण सबबि 3 ॿार ज़ख़्मी थी पिया। इमारत जी मरमत कराइण जो मुतालबो।